ॻाल्हियूं असां खां पुछी ॾिस विछोड़े जूं ॻाल्हियूं रोई कीअं कयूं था अखियूं पंहिंजूं आलियूं असां खां पुछी ॾिस विछोड़े जूं ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, या अली मदद। जीअं तव्हां जो ॼातल सुञातल फ़नकार ज़िशान अली, जीअं त ही मुंहिंजो एल्बम साक़िब कंपनीअ में थी रहियो आहे। हिन एल्बम जो तमामु सिंध जो बहितरीनु शाइर सिलेक्शन में थी रहियो आहे। चीफ सिलेक्शन ग़ुलाम शबीर घायल, सिलेक्शन फारूक अहमद, बाबर अली, उज़ैर अहमद, सजाद अली, अलाउद्दीन जतोई साहब, कंपनी जो मालिक रियाज़ हुसैन शेख साहब, मौला हुनखे आबाद कंदो ख़ुशूदो। ॿ टे फ़नकार काफ़ी सिंध जा सुठा फ़नकार ही कंपनी में एल्बम करे रहिया आहिनि। जीअं त असांजो बि हीउ एल्बम रियाज़ प्रोडक्शन कंपनी में थी रहियो आहे। उमेदु आहे त तव्हां भाइरनि खे पसंदि अची वेंदो, सदाईं आबाद हूंदव, ख़ुशि हूंदव। जीअं त हीउ एल्बम मुंहिंजो इंशाअल्लाह धमाके सां अची रहियो आहे साक़िब कंपनी में।